नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिरड़ा में ख़बर ॾींदा हलूं त खिरड़ा में क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह मल्हाई वई है। पीपी तालका सदर गुलाम अब्बास, इम्तियाज़ लाशारी, मीर हसन शर शिरकत कई है। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मिशन खे जारी रखियो वेंदो। खिताब कंदे खिरड़ा में कामरेड ख़ालिद हुसैन फुल पारां क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह तक़रीब मुनक़द कई हुई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका मीरवा जे सदर गुलाम अब्बास, जनरल सेक्रेटरी फ़कीर इम्तियाज़ लाशारी ऐं ॿियनि कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। जॾहिं त इन मौके ते अॻवान खिताब कंदे चयो त क़ाइदे अवाम जे ॾसियल वाट ते हली अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर तहत अवाम जी भलाई लाइ पीपी क़यादत मुसलसल जदोजहद में रुधल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।